घोटकी में खबर ॾींदा हलो त अज़गिरिया इल्म व अमल तहरीक पाकिस्तान पारां आलमी योमिल कुद्दुस जे सिलसिले में मरकजी इमाम बारगाह मंजिल मेहदी का मौलाना पहलवान अली संगड़ मौलाना माशूक अली कुमी एहसान अली मुस्तफ़ाई जी अगवानी में रैली कढी वई। रैली में मजलिस वहदत मुस्लिमीन अज़गिरिया स्टूडेंट्स पाकिस्तान अज़गिरिया ऑर्गेनाइजेशन अल मेहदी स्काउट ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे कारकुन वॾे अंग में शिरकत कई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैली में शरीक कारकुन अमेरिका ऐं इसराइल खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कई। उन मौके ते मौलाना पहलवान अली संगड़ मौलाना इलियास हुसैन कुमी मौलाना माशूक अली कुमी एहसान अली मुस्तफ़ाई ऐं ॿियनि रैली खे ख़िताब कंदे चयो त अमेरिका ऐं इसराइल काफ़ी अरसे खां फ़लस्तीननि ते ज़ुल्म ऐं जबर करे रहियो आहे ऐं क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस ते गैर कानूनी कब्ज़ो कयो वियो आहे। हिन चयो त असां इसराइल ऐं इन जे पोइलॻनि खे ॿुधाइण चाहियूं था त तव्हां जे ख़ात्मे जो वक़्तु अची वियो आहे। सॼे आलम इस्लाम खे हाणे ख़बर पइजी चुकी आहे त इसराइल वाहिद नाजाइज़ मुल्क आहे जंहिं सॼे खिते में दहशतगर्दी जी फिज़ा क़ाइमु कई आहे। हिन चयो त बैतुल मुक़द्दस ते इसराइली जारियत मुसलमाननि जी नस्ल कशी करे रही आहे। अक़वाम मुत्तहिदा ख़ामोश तमाशाई जो किरदार अदा करे रहियो आहे। हिन चयो त अमेरिका आलमी दहशतगर्द आहे ऐं इसराइल इन जी हिमायत जे करे फ़लस्तीननि ते ज़ुल्म करे रहियो आहे। हिन गॾियल क़ौमुनि ऐं इस्लामी मुल्कनि खां मुतालबो कयो आहे त इसराइल खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे ऐं बैतुल मुक़द्दस खे आज़ाद करायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।